अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजो सफ़र आहे साईं मिस्किन शाह ॾांहुं। स्टार्ट कंदासीं पंहिंजे सफ़र खे। हीअ पहुतासीं पाण साईं मिस्किन शाह ते ऐं हाणे बिल्कुलु पाण गेट ते पहुतासीं, गाॾी मां लथासीं। हीअ जेके मंज़र तव्हां ॾिसो पिया, इहो साईं मिस्किन शाह जा ॿाहिरिया मंज़र आहिनि। हीअ जेका आहे असां ग्रीनरी ऐं हिन साइड सां जेको आहे खूब आहे। हीअ जेको आहे इहो गेट आहे, मेन गेट आहे जितां पाण दरगाह जे अंदरि दाख़िल थींदासीं। हिन पासे इहो फ़ी सबील बि लॻायो वियो आहे, जेको मदन लाल जे तरफ़ां लॻायो वियो आहे। हीअ ॿाहिरियों ॾेख आहे। हिते जेके आहिनि मजावर वग़ैरह ऐं जेके पांधीअड़ा ईंदा आहिनि उहे हिते वेंदा आहिनि। ऐं हीअ साईं जी मज़ार आहे, दरगाह साईं मिस्किन शाह जी। हाणे असां रोज़े जे अंदरि मौजूदु आहियूं। ऐं नाज़रीन, हीअ ॾिसो पिया तव्हां, इन ते जेका संगमरमर सां रोज़ो ठहियलु तमामु बहितरीन नमूने सां जेको आहे सो चिट साली जो कम बि मुकमिल थियल आहे। ऐं हुन सां गॾोगॾु ॾाढी ख़ूबसूरती चइनि यारनि जा ही नाला लिखियल आहिनि। ऐं हुनखां पोइ हेठि कुल अल्लाह बि लिखियल आहे। पंहिंजी सिंध जे स्क्रीन ते तव्हां ॾिसो पिया अॼु साईं मिस्किन शाह जे रोज़े जा अंदरूनी मंज़र तव्हां जे साम्हूं आहिनि। ऐं हाणे पाण हलंदासीं ॿाहिरि, दरगाह खां ॿाहिरि हलूं था त केतिरी ख़ूबसूरत सीनरीज़ आहिनि। हीअ साम्हूं तव्हां मंज़र ॾिसो पिया, हिते तमामु ख़ूबसूरत वण बि पोखियल आहिनि। ऐं हीअ साम्हूं मंज़र आहे ऐं इहो साम्हूं गेट बि आहे जितां पाण जेको आहे सो रोज़े जे अंदरि दाख़िल थींदासीं। तव्हांखे ज़ूम करे वधीक करे ॾेखारियूं था। तमामु बहितरीन नमूने सां जेको आहे सो दरगाह खे जेको आहे सो चिट साली सां सिंगारियो वियो आहे। ऐं हीअ जेके आहिनि पासे में ॾाढा ख़ूबसूरत वण आहिनि, ॿूटड़ा आहिनि। ऐं हीअ साम्हूं गेट आहे हितां खां, जितां पाण वरी वापसि ॿाहिरि निकिरंदासीं, ॿाहिरि हलंदासीं। हिते जेको आहे सो हीअ तमामु बहितरीन नमूने सां हीअ गाह जेका पाण छबर बि जंहिंखे चवंदा आहियूं उहा पोखाई वई आहे। ऐं ॾाढो बहितरीन जेको आहे न हीअ गुल, जिते गुलाब जो गुल बि आहे, चमेली, मोतियूं ऐं ॿिया ख़ूबसूरत जेके आहिनि गुल पोखिया विया आहिनि। हीअ सीनरीज़ मूं सां गॾु मामा गुलाम मुस्तफ़ा चांडियो आहे, ऐं भाउ सलामत चांडियो आहे, ऐं भाउ मुमताज़ चांडियो आहे, ऐं प्यारो नंढड़ो साथी असांजो कैमरामैन जेको हूंदो आहे तक़रीबन मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जो, सरफराज़ अहमद चांडियो, उहो बि गॾु आहे असां सां। सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो पंहिंजी सिंध जे स्क्रीन ते आंदो अथऊं ऐं दरगाह जी हाज़िरी बि नसीब थी। हीअ तव्हां ॾिसो ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियूं था पंहिंजी सिंध जे टेलीविज़न स्क्रीन ते। हीअ व्लॉग जेको आहे सो असां अचानक तव्हां प्यारनि पिरनि लाइ सोचियोसीं त जेकॾहिं वञूं पिया त तव्हां प्यारनि पिरनि खे बि हिन दरगाह जी स्क्रीन ताईं तव्हांजी हाज़िरी जेका आहे असां बराराए छॾियूं। हीअ तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं पिया। जेकॾहिं तव्हां जो कॾहिं अचणु थिए तव्हां प्यारनि पिरनि जो त असांखे दुआनि में ज़रूरु यादि रखिजो। ऐं इहो मस्जिद बि आहे हिते, जेकॾहिं को पांधीअड़ो को मुजावर हिते रहंदड़ आहे या ॿियो को ईंदो आहे त उहो नमाज़ पढ़ी सघे थो। इहे ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। हाणे पाण हलंदासीं ॿाहिरि। इहे गुलनि जा ॿूटा आहिनि, ॾाढा सावकाण। इट्स अ ग्रीनरी सीन्स। हाणे पाण गेट खां ॿाहिरि निकितासीं साईं दरगाह शरीफ़ सैयद मिस्किन शाह। ऐं हिन तरफ़ जेको आहे सो तलाउ आहे पाणी जो, ऐं उतां खां माण्हू जेके आहिनि से उहे पाणी पीअंदा आहिनि, भरींदा आहिनि पंहिंजे इस्तेमाल जे लाइ। तव्हांखे ॾेखारींदा इहो तलाउ बि।
तमामु ख़ूबसूरत नमूने सां हिते दरगाह खे ठाहियो वियो आहे। हीउ तलाउ आहे जितां खां पाणी जेको आहे सो स्टॉक करे जिते ऐं वरी उनखे यूज़ेज इस्तेमालु कयो वञे थो पीअण जे लाइ ऐं ॿियो कंहिं कमकार जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो। हिते ॾिसो ही दरगाह खां ॿाहिरि जा मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया हींअर जेके पाण जीअं ई दाख़िल थींदासीं बाउंड्री वॉल में ग्राउंड में त ही ॿाहिरि जा मंज़र आहिनि सीनरीज़ आहिनि ऐं हीअ पार्क आहे चो तरफ़ ऐं हुनजे विच ते वरी छॿर आहे मांजली जा ॿूटा पोखियल आहिनि। ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि तव्हांखे ॾेखारियूं पिया साईं दरगाह मिस्किन शाह जी दरगाह ते। जेका बि जेकॾहिं तव्हां वटि का दिलि जी मुराद आहे उहा तव्हां हिते खणी ईंदो त इनशाअल्लाह उहा पूरी थींदी। हाणे असांजा दोस्त जेके आहिनि से मूं सां गॾु जेके हुआ उहे दोस्त साथी वापसि अचनि पिया ऐं हाणे पाण हलंदासीं कुंदरी सोने जी मुंदरी ॾांहुं। हीअ मामा ग़ुलाम मुस्तफ़ा गाॾी तयारु करे वेठल आहे। इहो जेको रोड आहे इहो वञे थो कराची मीरपुर खां सदराबाद ॾांहुं।